अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। घोटकी मां महर ग्रुप जो अॻवान सैयद रंग अली शाह हिकु ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। अॻूणे ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर जे सेशन कोर्ट में महर ग्रुप जे अहम अॻवान सैयद रंग अली शाह सां मुलाक़ात थी। सरदार हाजी खान महर जो चवणु आहे त सैयद रंग अली शाह खे महर ग्रुप सां वफ़ादारी जी ॾोह में गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। हाजी खान महर जो चवणु आहे त महर ग्रुप जे अॻवाननि ते दाख़िल कूड़नि केसनि खे कोर्ट में चैलेंज कयो अथऊं। राब्तो कयो आहे घोटकी में मुश्ताक लगारी सां। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि? जी जीटीए सरदार अलीपुर खान महर जे पुत्र अॻूणे ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर जी सेशन कोर्ट में महर ग्रुप जे अहम अॻवान सैयद रंग अली शाह सां मुलाक़ात कई आहे। सैयद हाजी खान महर जो चवणु आहे त सैयद रंग अली शाह खे महर ग्रुप सां वफ़ादारी करण जे ॾोह में गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। सरदार हाजी खान महर जो वधीक चवणु त महर ग्रुप जे अॻवान सैयद रंग अली शाह खे जेको आहे पुलिस हर उनखे तंग करे रही आहे ऐं वॾा महर ग्रुप जे अॻवान सैयद रंग अली शाह खे हिकु ॾींहं लाइ पुलिस रिमांड पुलिस जे हवाले कयो आहे। रिमांड ते हाजी खान महर इहो चवणु आहे त असांजे माण्हू उनजे जेका गिरफ़्तार कयो वञे उन्हनि खे पूरे बेबुनियाद ते केस दाख़िल करण जी गिरफ़्तारी जेके आहिनि उहे शादी गिरफ़्तारियूं आहिनि। पुलिस पारां जेके एफआईआर दाख़िल कई वई आहे ऐं उनमें जेके नाला ॾिना विया आहिनि असांजे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन उहे इलेक्शन में बीठल आहिनि उनजे ख़िलाफ़ जेका पूरा केस दाख़िल कया विया आहिनि। वॾा महर ग्रुप जे अॻवान हाजी खान महर जो वधीक चवणु हो त असांजे अॻवान ते पूरा केस दाख़िल करे उनखे हिरासत कयो वञे। हिन जो इहो बि चवणु पीपल्स पार्टी जेके हितां जा लोकल अॻवान पुलिस खे इस्तेमालु करे जेके असांजा जेके उम्मीदवार बीठा आहिनि उन्हनि ते मथां पूरा केस दाख़िल करे उनखे हिरासत कयो वञे। उन्हनि सां मुक़ाबिलो कंदासीं इंशाअल्लाह जेका फतह असांजी थी। हाजी खान महर जो वधीक इहो चवणु त असां इन्हनि जे कूड़नि केसनि में गिरफ़्तार नथा थियूं असां बाक़ाइदा मुक़ाबिला कयूं पर पीपल्स पार्टी जेका सिंध हुकूमत या पीपल्स पार्टी मक़ामी जेके अॻवान आहिनि उहे असांजे जेके यूसी चेयरमैन या वाइस चेयरमैन ज़िले खां बीठल आहिनि उन्हनि मथां जेके कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।